अफलातून जो वडो फिलासफर आ जो मूसा अलैहिस्सलाम के ज़माने जो वो मूसा अलैहिस्सलाम के चई तो सजी दुनिया तीर कमान हुजे सजी मखलूक तीर हुजे कमान सत आसमान सत ज़मीनूं चुटकण वारो रब हुजे मूसा ॿुधा त माण्हू बची सघे थो सवाल केॾो वॾो आहे सत आसमान सत ज़मीनूं तीर कमान मखलूक सजी तीर चुटकण वारो रब मूसा ॿुधा त माण्हू बची सघे थो मूसा अलैहिस्सलाम जो बची सघे थो चई कीअं चई चुटण वारे जे भरिसां बीह रहे नबीअनि जी सम्झ केॾी वॾी आहे बाबा मां जो ईअं साम्हूं बंदूक उनखे लॻंदी जेको साम्हूं आहे भरिसां वारे खे लॻंदी इहा ॻाल्हि वरी फिटाई सम्झाई लतीफ़ चाचो जंग पीअंदे जेॾियूं केॾो कीस भिटाई तो जे चंड पीअंदे जेॾियूं केॾो की सुकन के पीस जी पाए माल क्या के दारे मंझ करन चंड जा बपुड़ थींदा आहिनि हेठे पुड़ में लोही किली लॻल आहे जंहिंखे असां सिंधी कीर चवंदा आहियूं भिटाई तो जे 200 ॿोरियूं पीओ पर जेके दाणा इन कीर जे चौधारी पीछा हूंदा न इन्हनि खे कुझु कोन थींदो भिटाई तुझे जे दुनिया आख़िरत जे अज़ाबनि खां बचणो अथई त क़ुरान अथई कीर यानी क़ुरान भिटाई छा थो चए चंड पीअंदे जेॾियूं केॾो कीसो कण के पीसजी पाए माल जा के ॻारे मंझ करन से पीस जो की न पीस जन जेके क़ाइम आहिनि कीर भिटाई त अबू जहल मां बि न मिलियो अबू जहल खे छा चई जानिब कीअं जियो चॾो कई हुन बि ॿिए वटि अञा त मां मच कचेरीअ ते वाजट कढाईंदुमि यूनुस वटि हे त मां मिड़ई कुंडीअ में फफो आहियां अल्लाह कुंडीअ बि साईं मांगर मछ फसाए विझो हाय भिटाई छा थो चए भिटाई थो चए जानिब अबू जहल खे थो चए जानिब कीअं जीव चॾो कई जी माना अंदर जॾो माना अॻो बेगी माना तबीब हे पुराणी सिंधी थो ॻाल्हाए हे असांजा छोकिरा जेके अंग्रेजीअ ते हिरी विया न बाइक ते थो वञा पिणी गमंद छिलींदो या बाइक तो गोरा इहा सिधो चओ पटपटीअ ते असांजो इस्लाम चए थो पाण में मिलो न चओ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू अंग्रेज चए थो राति जो मिलो हिक ॿिए खे चओ गुड नाइट गुड नाइट माना ॾींहुं राति ख़ैर जी बाक़ी सुबुह जो पादर लॻनि सुबुह ते न पोइ हिक ॿिए खे चओ गुड मॉर्निंग माना ॾींहुं ख़ैर जो बाक़ी मगरिब ते पने बाईपास ते पादर पिसिया पिया इस्लाम छा थो चए अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू तोते सलामती हुजे तोते रहमत हुजे तुंहिंजा खीसा सदाई पेसनि सां भरिया सुभान अल्लाह केॾी वॾी दुआ आहे इस्लाम इस्लाम चए थो पाण में मिलो न त बि दुआ कई असांजे नबी साईं असांखे हथ कराए ॾिना हे हथ खाइण जो अथव पीअण जो अथव सीर विझण जो अथव मौलवियुनि खे चंदे ॾियण हिन हथ सां खाइजो न पीजो न सलाम न कजो ख़ैरियात न ॾिजो हे हथ बाथरूम छो थी थी असांखे किरोना चरियो थियो आहे असांखे क़ुरान थो चए कुलू मिन तय्यबात वअमलू सालिहान बहरहाल वरी तफ़सील में हलिया वेंदासीं असांजे मदरसनि में हिकिड़ो किताब पढ़ाईंदा आहिनि रोज़तुल अदब नफ़तुल अरब नफ़तुल यमन उन्हनि में किस्सा उन्हनि खे पढ़ाने जो मक़सदु ईंदो आहे त छोकिरे खे अरबी इबारत में महारत हासिल थिए उन्हनि हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे ॾाढो अजीब हिन वाक़िए जो मक़सदु इहो आहे त अॼु माण्हू अकुली केॾा
किलो बड़ो हुंजो दिमाग असावारा छोरा सॼो ॾींहुं टिकटॉक पे लॻा पिया अकुल व्हाट्सएप नंबर दे व्हाट्सएप नाहे इश्तिहार व्हाट्सएप ते दावतनामा व्हाट्सएप ते वोटो हाणे त रिश्ता थियनि था व्हाट्सएप ते सभु कुझु मालनि जा दीदार कयो अल्लाह उनमें हिकिड़ो किसो लिखियल आहे हिकिड़े बादशाह वटि हिकिड़ो हमरा मच कचहरी आई जलसो न आहे मका कुझु संगे मुलो लाइ मशकिरी अल्लाह हिते सभिनि खे ॻाल्हाइण जी इजाज़त मच कचहरी जो मतिलबु इहो परमिशन वठी आयो आहे साईं ऐसे जेको मतलब ही है इते हिकड़ो बुधाई बे गुंगा जा बेटा इते सब को बुधाई साईं परमिशन वठी आयो ऐसे जेको अच्छा हां ढेड़ो आ उबैदुल्ला इयो अरे ये तो जिब्रील जो भाव इजराइल आरी केसिंग द मुख्य है बादशाह हिकिड़े वटि हमरा आयो चई साईं मूंखे नौकरी खपे बादशाह जो तुंहिंजी क्वालिफिकेशन छा आहे क्वालिफिकेशन चवंदा आहियो जैसे मां सियासतदान आहियां टेबल ते मसइले खे हल कंदुसि क़ौम खे जहिड़े खां बचाए बादशाह जो तूं बेड़ा वॾो कम जो माण्हू आहे जे मूं वटि 2% सीट ख़ाली कोन्हे घोड़नि जे इस्तंबल जो इंचार्ज गुज़ारे पियो उहा बेरोज़गार आहियां इहा ड्यूटी ड्यूटी ते लॻो 2 महीना गुज़रिया बादशाह जो फलाणे घोड़े जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे चईसि भलो आहे सुठो आहे तव्हां पैसा भरे वठी आया आहियो पर बेनसुलो आहे बादशाह जो तोखे कीअं ख़बर पई चईसि मूं हवाई फायर कयो आहे दलील पोइ ॾींदुसि पहिरियों तव्हां तहक़ीक़ कयो त ॻाल्हि ॿुहारी सची आहे बादशाह तहक़ीक़ कई हुन घोड़े जे इंचार्ज घुराई त हिन जे बारे में हमरा हीअं थो चए चईसि हा इहो घोड़ो नंढो त हिनजी माउ मरी वई ही पोइ असां हिनखे गऊं सां गॾु ॿधंदासीं गऊं वारियूं आदतूं हिन में अची बादशाह हिनखे जो ॻाल्हि तो वारी सची आहे पर तूं निभागा कीअं सम्झो चईसि नसुली घोड़ो गाह में बातोणी मथे कंदो करे खाईंदो आहे हेठि कंदो करे पियो खाए मूं ॾिठो त बेअसुलो बादशाह जो बड़ा सलाम आहे तुंहिंजे अकुल खे बादशाह ॾाढो ख़ुशि थियो पर इनाम में भिंडियूं केला बैंगन करेला कचा भरे ॾिनई बादशाह जो तूं कमु जे हाणे तूं साल मुंहिंजे घर रह हेॾो कम जो माण्हू मां तोखे जानवर करे क्यों बीठो आहे घर आई साल खां पोइ पुछई मुंहिंजे ज़ाल जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे चईसि भली आहे सुठी आहे तव्हांजी इज़त आहे पर बादशाह आज़ादी कान्हे आई बादशाह जो बिना वध में वध वेझड़ो मुंहिंजो ताल्लुक हो न मां तोखे चईसि हाणे तूं ससुणे खां पुछ त हक़ीक़त कर मूं हवाई फेर कयो आहे दलील पोइ ॾींदुसि आयो घर पुछी ससु खां हमरा आयो ऐं हीअं थो चयां की हा भाउ असांखे नंढड़ी छोकिरी आहे गुज़ारे वई पिणे असांखां संगो घुरियो हो पोइ असां बकरियुनि जे धनार खे धीउ जाई वठी अचे पाले निपाए वॾी करे तोखे ॾिनीसीं बादशाह लाॾी वाकई कान्हे बादशाह ॿाहिरि आयो चयईं ॻाल्हि तो वारी सची आहे पर तूं कीअं सम्झो चईसि नौकरनि सां हिन जो सलूक बादशाह वारो न हो मां सम्झो त बादशाह दादी न आहे बादशाह वरी हिनखे इनाम में केला वाङण भींडियूं करे बादशाह जो भला मुंहिंजे बारे में तुंहिंजे साल मुंहिंजे बंगले ते रहो बंगले जॾहिं कचहरी लॻी पई आहे बादशाह जो मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे हाणे बि बादशाह जी पिचे चए साईं पहिरियों जान जी पनाह खपे माफ़िया तोखे फुल तबसरो कर खुली चई साईं न तूं बादशाह हुआ न तूं बादशाह जो पुटु तूं माण्हूअ जो पुटु चई छो जे मां दलील पोइ ॾींदुसि हाली मूं हवाई फेर कयो आहे तूं वञ पहिरियों माणे खां तहक़ीक़ कर ॻाल्हि वारी सची आहे त पोइ मां दलील ॾियां आयो घर माउ खे जीअं मां हिकिड़ो हमरा आयो आहे मुंहिंजे नाले हीअं थो चए हा बा मूं पिणे सां निकाह कयो 8 साल थिया औलाद कान थिए थी
तो बकरन जे धनार के पुट जाओ वठी अचे थन प्यारे हडो कयो सो ओ तू बादशाह भी कोने बादशाह जो पुट भी कोने गाले न सच्ची बाहर आयो हिन के जीअं गाल तो वाली सच्ची आ पर तू कीअं समझो जैसे बादशाह जड़े कई राजी थी ना त पो हीरा जवाहर सोन चांदियूं तू निभागा कमल करेला कमल तो मुझे जो बादशाह जो तो पुट ही ना अल्लाह दुआ कयो अल्लाह असांजे दीन जी समझ नसीब करे अल्लाह बरकत नसीब करे अल्लाह से कायदे जमीयत मौलाना फजल रहमान की हिफाजत करे बड़ी मुश्किल घड़ी है असांजे जमात के दुआ कयो अल्लाह भाउ राशिद भाउ नासिर की हिफाजत करे डॉक्टर साहब जे बचड़न की हिफाजत करे जेठी आज जे मुजाहिदन की हिफाजत करे बाकी से मां चवंदा इमरान खान का पुछंदा खंड मांगी थी वे मुझे पता नहीं अब पेट्रोल 3 रुपया चढ़ियो मुझे पता नहीं अरे खदड़ा तो के महंगाई की कहा असल में ही मवालो हिन का पुछो तो चरस घणे आ भंग घणे आ अफीम घणे आ हीरो ने के थम मवाली मवाल पे चरस भी तो पुलिस जी छापो है एकड़ो ये बगो एकड़ो वरी मुकाम में नंढड़े बार जे कबर ते हथ गंभीर पुलिस जे डप पुलिस जो छातो करी के बाबे जे कुल पियो पा अरे तो नंढड़े बार जी कबर आ जे बाबो नंढे हुंदे मरी वियो सो मवाल का मयार दुआ कयो त अल्लाह असांजे पाकिस्तान जी हिफाजत करे पाकिस्तान जे सरहदन जी हिफाजत करे अल्लाह असांजे सिंध मर जी हिफाजत फरमाए ये खुशियुनि जूं कचहरियूं मच कचहरियूं अल्लाह जेठी आहे पनो आखिर सिटी जे नौजवाननि खे भाउ वकार खे सॼो बेगुला खे मुफ्ती जमील अहमद साहब ऐं असांजा महिमान अलाए धनी बख्श साहब भाउ हातिमा बुड़ो साहब या जेके भी न मच कचहरी में नौजवान लड़ी आया सभिनी खे अदावत आहे त जेठी आहे जे प्लेटफार्म ते अचो पंहिंजी सलाहियतूं उलमा जे सरपरस्तीअ में पंहिंजे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ जेठी आहे जे प्लेटफार्म तां अब्दुल कयूम चन्ना साहब ये त असांजो पुराणो साथी आहे काथों कही आयो आहे वीचारो अल्लाह से जेठी आहे जे नाबाबिलन जे उमिरनि में अल्लाह से बरकत अता फरमाए तव्हां आलिमनि जा बाज़ो पढ़जो ॾिसो न हर माण्हू पंहिंजे हिस्से जो कम करे पंहिंजे हिस्से इब्राहिम अलैहिस्सलाम जे आड़ा में विधो न कणिशी चोंब में पानी खणी आयो माण्हुनि जो हेॾी वॾी बाहि आड़ा चोंब सां ॾिसंदो जे विसे न विसे मां पंहिंजे हिस्से जो कम पई कयां कमायो मां जन्नत पई कमायां ओ नबी सां खद्दारी तो करे मां नबी सां वफादारी पई कयां फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा फमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा वो बुराई पियो करे मां चङाई पई कयां मुझे करे जेठी आहे जे दोस्तन के खास करे सोशल मीडिया जे दोस्तन के मां गुजारिश तो क्या त जमीयत उलमा इस्लाम जे पैगाम के मौलाना फजल रहमान जे पैगाम के मौलाना ॾिसो इलेक्शन जे ॿिए ॾींहं ते जेका इस्लामाबाद तकीर कई आहे खुदा जो कसम हिकिड़ो इंच भी मौलाना उन शैतान हटियो आहे हिकिड़ो इंच भी न हटियो आहे इमरान कादियाननि जो वफ़ादार आहे फजल रहमान मोहम्मद जो वफ़ादार बस फर्क इहो खुदा जो कसम हाणे जेको इसराइल मुर्दाबाद 21 जनवरी ते मौलाना कराची जे अंदर पूरी इस्लामी दुनिया खुदा जो कसम पूरी इस्लामी दुनिया मौलाना फजल रहमान के मुबारक ॾिनी आहे बैतुल मुक़द्दस जो इमाम ऐं हमास जे आज़ादीअ जो अॻवान उन्हनि ते चीखूं ऐं रड़ियूं कयूं त सलाम आहे मौलाना फजल रहमान के जे असांजे मथो मस्जिद अल हराम इलल मस्जिद अल अक्सा अज वतन कयो जेकी आहे सिटी फनो आकिल भाउ बेदुल्ला जे दावत ते अचण वारा अज नौजवान खास करे वचन कयो त असां पंहिंजो सलाहियतूं जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म तां हक़ जे लाइ हक़ जे काफ़िले सां उलमा कराम सां गॾिजी ख़त्म नबुवत जा चौकीदार बणिजी रत जे आख़िरी कतरे ताईं आलिमनि सां गॾु रहंदा इंशाअल्लाह रब्बना अतमिम लना नूरना